जेकॾहिं मूंसां ईहर गद्दारी ऐं दोखो थियो त पोइ ईअं न थींदो, ईअं न थींदो। तूं दिलि जाए क्या त पोइ जमाल, पोइ तुंहिंजे हथियार मां निकितल गोलीअ जे अॻियां मुंहिंजो ई सीनो हूंदो जमाल। मां इहो मिसाल जो ठोक भरियां थो। सरदारीअ जी पग न चाहींदे बि मां बदड़ जे लाइ तयार आहियां। तोखे शायदि इहा ख़बर न आहे त मां हिन राज जो थियण वारो सरदार आहियां। नथो मञा तो जड़े लोफर सरदार खे। हीअ पग सरदार ऐं राज बिरादरी जी अमानत आहे। उनखे दुनिया जो को बि तूफ़ान लाहे नथो सघे। मां दुश्मनी न, हिकु जद्दोजहद जो आगाज़ करे रहियो आहियां सुंदर, आगाज़। पर तव्हां आख़िर केतिरी दुश्मनी पालींदो? इहा मूंखे ख़बर आहे त दुश्मन मुंहिंजे ख़िलाफ़ मोर्चा बंदि थी विया आहिनि, पर उन्हनि खे शायदि इहा ख़बर न आहे त मां उन दुश्मननि ते हमिलो करण वारो आहियां। अहिड़ो हमिलो कंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।